ज़िले थरपारकर जे लाइवस्टॉक खाते में 1 करोड़ 23 लख रुपयनि जी मुबैना करप्शन थियण जो इंकशाफ थियो आहे। जॾहिं त चयो वञे थो त करोड़ रुपयनि जी मुबैना करप्शन जो भांडो फाटण खां पोइ लाइवस्टॉक खाते जे सूबाई वज़ीर मामले जो सख्ती सां नोटिस वठंदे खाते जे सेक्रेटरी खे जांच करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो आहे। इन सिलसिले में ज़रियनि वॉइस ऑफ थर खे ॼाण ॾिनी आहे त ज़िले थरपारकर जो लाइवस्टॉक खातो करप्शन जो गढ़ बणियल आहे ऐं हर साल मेडिसन जे मुबैना विकिरे ऐं गाॾियुनि जे मेंटेनेंस ऐं तेल वग़ैरह जी मद में करोड़ रुपयनि जी मुबैना करप्शन कई वञे थी, जॾहिं त खाते जा कर्ता धर्ता बणियल डिप्टी डायरेक्टर गौतम नाई ऐं ॿिया आसिफ अली ज़रदारी जे मुलाज़िम निहाल नाई जा ख़ासि माण्हू हुअण सबबि कंहिं बि क़िस्म जे पुछाणे वग़ैरह खां आजा बणियल आहिनि। ज़रियनि मुजिब ताज़ो पिणु मज़कूरा खाते में 1 करोड़ 23 लख रुपयनि जी मुबैना करप्शन थियण जो इंकशाफ थियो आहे, जेके खाते जे कर्तानि धर्तानि सियासी आशीर्वाद सां पाण में मिली भगत करे हिसोपती करे छॾिया, जंहिंजी कंहिंखे ख़बर ई कोन पई। पर मज़कूरा मामले जो अचानक भांडो फाटण खां पोइ सूबाई वज़ीर सख्ती सां नोटिस वठंदे खाते जे सेक्रेटरी खे जांच करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो आहे ऐं सूबाई वज़ीर जे अहिड़े नोटिस वठण खां पोइ डिप्टी डायरेक्टर ऐं ॿिए अमले में थरथलो मची वियो आहे ऐं इहे पाण बचाइण लाइ ॾाढा सरगर्म थी विया आहिनि। ज़रियनि मुजिब ज़िले जे ॿियनि खातनि जीअं लाइवस्टॉक खातो बि करप्शन जो वॾो गढ़ बणियल आहे ऐं खाते जा कर्ता धर्ता कखपति व करोड़पति थी वॾे पैमाने ते प्रॉपर्टियुनि जा मालिक बणिजी विया आहिनि, पर केर बि ख़ासि पुछाणो करण वारो कोन्हे। जॾहिं त हिन वक़्त बि ज़िले जे डिप्टी डायरेक्टर गौरधन नाई ऐं ॿियनि ते आसिफ अली ज़रदारी जो मुलाज़िम निहाल नाई वॾो महिरबान बणियल आहे, जंहिं सबबि इहे खाते जे अचे ऐं कारे जा मालिक बणियल आहिनि। ऐं ताज़ो इन सिलसिले में 1 करोड़ 23 लख रुपयनि जी मुबैना करप्शन थियण जो इंकशाफ थियो आहे। ऐं जॾहिं त इन सिलसिले में वॉइस ऑफ थर तरफ़ां लाइवस्टॉक खाते जे डिप्टी डायरेक्टर गौरधन नाई खां मौक़फ़ वठण जी बार बार कोशिश कई वई, पर हिन कॉल अटेंड करण जी का बि ज़हमत न कई। हितां जे सुञाण में लाइवस्टॉक खाते जे सूबाई वज़ीर समेत नैब ऐं एंटी करप्शन इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ज़िले थरपारकर जे लाइवस्टॉक खाते में थींदड़ मुबैना करोड़ रुपयनि जी करप्शन जो सख्ती सां नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे।